तमीम ज़रदारी लीग उन सां गॾु जेके बि इन वक़्तु इक़्तिदार में आहिनि उहे इन्हनि सिर्फ़ु पंहिंजे बचा लाइ इन लाइ बचा लाइ त इमरान जे ख़ौफ़ खां इन्हनि हिकिड़ी 27 तरमीम 26 तरमीम आंदो अथनि। इनशाला हीउ इन्हनि जो कारो कानून आहे। इनशाला हीउ ख़तमु थींदो। ख़तमु हीअं थींदो तॾहिं पूरो पाकिस्तान ऐं ख़ासि लेवल ते सिंध जा आवाम सुजाग थियनि, क़ौमी हीरनि सां गॾु थियनि, एहतिजाजी कालच रोड सभु ब्लॉक थियनि। इते ज़रदारी लीग वॾेरनि जे थ्रू हर माण्हूअ खे यरगमाल कयो अथनि। ऐं मीडिया जे थ्रू मां हिकु शइ जी ॿीहर मज़म्मत थो कयां। टियों राति अडियाला जेल जे साम्हूं मुंहिंजे क़ाइद मुंहिंजे मौसन इनकलाबी इमरान ख़ान अहमद न्याज़ी जे भेण नौरैन ख़ान के रियासती गुंडनि उन्हनि खे रोडनि ते गेलियो आहे। उनजी मां शदीद मज़म्मत थो कयां। उन्हनि खे शर्मसार थियणु खपे। कॾहिं हू खदड़नि जी शिकिल में अचनि था, कॾहिं वरी फ़क़ीरनि जी शिकिल में अचनि था। उन्हनि ते नालत आहे, उन्हनि ते बेशुमार नालत आहे जिन्हनि उन्हनि न्याणियुनि में हथु विधा ऐं उन्हनि खे रोडनि ते उन्हनि खे गेलियो। उहे तव्हां मिसाल वठो, हितां खां बलोचनि जूं न्याणियूं जी डॉक्टर मारंग साहिबा हुआ, समीदीन बलोच साहिबा, उहे विया हुते, उन्हनि जे मथां सियारे जी मौसम में इन्हनि पाणी उछलायो। तव्हां वरी चओ था बलोच ख़राबु आहिनि, सिंधी ख़राबु आहिनि, पठान ख़राबु आहिनि, बाक़ी उन्हनि जी ज़मीनुनि जे हेठां जेके शयूं आहिनि उहे तमामु भला आहिनि। छो त तव्हां उन्हनि ते ज़रदारी जहिड़े हिकिड़े माना ॾोहारी खे विहारियो अथव ऐं उहा ॾोहारी तव्हांखे हर शइ लिखी ॾिए पियो। इन लाइ बिलावल खे वज़ीर आज़म करिणो आहे, पर कतई बि असां इहो करणु न ॾींदासीं। असीं मीडिया जे थ्रू ही हिकिड़ो मैसेज आहे सिंधी अवाम खे त तव्हां मिसाल वठो, बलोचनि खां मिसाल वठो, पख्तूनख्वा खां। तव्हां क़ौमी हीरनि सां गॾु थियो। पीटीआई तव्हांजे हर हिकिड़े काल ते लबे कंदी इनशाला।